सुंदर प्यारा 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 हाँ प्यारा प्यारा हाँ प्यारा 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 माता रो कर तब कहने लगी, बालक मेरा जीवित कर दो। तब शिव ने अपने गणों से कहा, मुझे जल्द किसी का सिर ला दो। उन्हें हाथी एक नजर आया, सुंदर न्यारा प्यारा 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 हाँ प्यारा प्यारा हाथी का शीस लगा करके तब शिव जी ने वरदान दिया, होगा गणेश यह गणनायक, प्रथम पूजा का अधिकार दिया और मूषक वाहन उनको दिया। सुंदर न्यारा प्यारा 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 हाँ प्यारा 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 गजानंद है प्यारा प्यारा गजानंद है प्यारा जो इनके दर पर आएगा, चरणों में शीश निभाएगा, वो बन जाएगा। प्यारा 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 हाँ प्यारा 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 बोलो गजानंद भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम। श्री रामचरित मानस श्री बालकांड दोहो अठो याद रखजो भाई। अठे को अॻिते वधणो आहे, इनमें कठिनाई कहिड़ी आहे ॿुधायो मूंखे। तुलसीदास जी महाराज चवनि था कि मुंहिंजो भाग नंढो आहे, इच्छा ॾाढी वॾी आहे, परंतु मूंखे हिकिड़ो विश्वास आहे, भरोसो आहे कि हीअ श्री राम जी जी कथा ॿुधी करे संत महात्मा सजण गुरमुख ॾाढो प्रसन्न थींदा, सुख पाईंदा, ऐं जेके मनमुख माण्हू आहिनि, दुष्ट आहिनि, उहे हिन जी खिल उॾाईंदा। भाग छोट अभिलाष बड़ करऊं एक विश्वास, पे हैं सुख सुन सुजन सब, खल करी है उपहास। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, ओ पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। किंतु दुष्टन जे खिलण सां मुंहिंजो भलो ई थींदो। मिठे कंठ वारी कोयल खे कोर ही चवंदा आहिनि, जीअं बगुला हंस खे ऐं ॾेडर पपीहे ते बि खिलंदा आहिनि।
चो हरे राम। तहिड़ी तरह सां मेरे मन वारो दुष्ट निर्मल वाणीअ ते बि खिलंदो आहे। चो हरे राम। जेके न त कविता जा रसिक आहिनि, न जिनखे श्री रामचंद्र जे चरणनि में प्रेम आहे, उन्हनि जे लाइ हीअ रामायण सुखद सुख ॾियण वारी हास्य रस जो कमु कंदी। छो जो उहे हसी मज़ाक उॾाईंदा, कम से कम रामायण मां खिल त ईंदी, उन्हनि खे ख़ुशि त थींदा। पहिरियों त हीअ भाषा जी रचना आहे, ॿियो वरी मुंहिंजी ॿुधी भोलड़ी आहे, इन करे खिलण जे योग्य आहे। खिलण सां उन्हनि खे कोई दोष न लॻंदो। जिन खे न त प्रभुअ जे चरणनि में प्रेम आहे, न सुठी सम्झ है, उन्हनि खे हीअ कथा ॿुधण में फिकी लॻंदी, यानी रस न ईंदो। पर जिन जी श्री हरि भगवान विष्णुअ में ऐं श्री हर भगवान शिव शंकर में, उन जे चरणनि में प्रेम आहे, मोहबत आहे, ऐं जंहिंजी बुद्धि कुतर्क करण वारी न आहे, समझो था, भेदभाव नथी करे, हरि हर हिकु ई थी मञे, अहिड़नि बुद्धीअ वारनि खे, अहिड़े भक्तनि खे श्री रघुनाथ जी हीअ कथा ॾाढी। हरिहर पद रति मतिन कुतर की, तिन कहूं मधुर कथा रघुबर की। हरे राम। सजण संत हिन कथा खे पंहिंजे हृदय में श्री राम जी जे भक्तिअ सां सजल समझी करे, मिठी सुंदर वाणीअ सां महिमा कंदे कंदे ॿुधंदा। मां न त कवि आहियां, न ॾाढी वॾी कोई मूंखे रचना करण ईंदी आहे, न मां वॾो होशियारु आहियां, सभिनी कलाउनि सभिनी विद्याउनि खां ख़ाली आहियां। गोस्वामी जी था चवनि, कई तरह जा अक्षर, अर्थ, अलंकार, अनेक तरह जी छंद रचना, भाव रसनि जा अपार भेद ऐं कविता जा तरह तरह जा गुण दोष थींदा आहिनि। इन्हनि में कविता संबंधी हिकु बि ॻाल्हि जो ज्ञान मूंखे कोन्हे। इहो मां कोरे कोरे यानी ख़ाली कागज़ ते लिखी करे शपथ खणी करे सच सच थो चवां। हाणे ॿुधो, तव्हां वीचार कयो कि जंहिं अहिड़ी रामचरितमानस लिखी छॾी, उहे चवनि था मां शपथ खणी थो चवां पियो कि मूं में कोई गुण कोन्हे। हाँ, असां हिकिड़ी कविता लिखंदा आहियूं, हिकिड़ो भॼन लिखंदा आहियूं त पहिरियों चवंदा आहियूं नालो उच्चारण कजो भैया, हाँ, हेठों असांजो नालो अचणु खपे। भॼन असां लिखियो आहे, ईअं थोरी न आहे, नालो त खणो। जाते ॾिसो बसि गायकनि जा नाला था थियनि पिया, वीचारे कंहिं संगीत ठाहियो उनजो हथो पतो कोन्हे, असां भॼन लिखियो आहे उनजो पतो कोन्हे। पर निवड़त सिखूं तुलसीदास महाराज को, पूरी रामचरितमानस जंहिं लिखी आहे, चवनि था कसम तो खावां भाई मूंखे कुझु न ईंदो। यानी एतिरो कुझु, हेॾो वॾो महान कार्य जेको सॼी धरतीअ ते पहिरियों बि हले पियो, हाणे बि हले थो, अॻिते बि हलंदो ईंदो, जेके शिव भगवान पंहिंजो स्टाम्प पढ़ी छॾियो, सिग्नेचर करे छॾी, हस्ताक्षर करे छॾियो, उहे तुलसीदास महाराज चवनि था मां कुझु बि न ॼाणा भाई, मां कसम थो खणा मूंखे कुझु बि न ईंदो आहे। अहिड़ी निवड़त हुजे, अहिड़ी निरअभिमानता हुजे। असां त बिना कुझु कीअं अभिमान कंदा आहियूं, ऐं सभु कुझु करे बि अहंकार जो लेश मात्र नथा रखनि, और उनमें शपथ खाइण लाइ तैयार आहिनि। और कोई पुछनि था कूड़ी कसम छो था खाओ, हेॾी बढ़िया रामायण लिखी अथव, त शायदि तुलसीदास ईअं चवंदा, अगरि तव्हांखे ईअं लॻे थो त उहो जेकी विद्वत आहे, उहो जेको ज्ञान आहे मुंहिंजो न आहे, उहो त राम जीअ जो, उहो त उन्हनि जी कृपा आहे, मुंहिंजे गुरुदेव जी कृपा आहे, सरस्वती माता जी कृपा आहे, शिव जी जी कृपा आहे, उन्हनि लिखायो। त इहो सिखूं असां संतनि खां त ज़िंदगी कीअं जीबी आहे भाई। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। आखर अर्थ अलंकृत, छंद प्रबंध अनेक विधाना, भाव भेद रस भेद अपारा, कबित दोष गुण विविध प्रकारा, कबित विवेक एक नहीं मोरे।
सत्य कहो लिख कागद कोरे, सत्य कहो लिख कागद कोरे, बनत मोर सब गुण रहत, बिस्म बिबित गुण एक, सो विचार सुनी है सुमति, जिनके बिमल विवेक सियावर रामचंद्र की जय हो उमापति महादेव की जय हो पवन सुत हनुमान की जय हो बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। मां जी रचना सभिनी गुणन को खा लिया, इन में बस जगत प्रसिद्ध एक ही गुण आहे, हिकु गुण आहे, कहिड़ो गुण आहे? उनखे वीचारे करे सुठी बुद्धि वारा पुरुष जंहिंखे निर्मल ज्ञान आहे उहे ई इनखे ॿुधंदा। चओ हरे राम। हिन में जेको गुण आहे उहो इहो ई आहे कि इन सॼे रामायण में मुंहिंजे श्री रघुनाथ जो महिमा भरियल उदार नालो आहे। हिन में राम नाम आहे, रामायण में इहा ई महिमा आहे जेको अति पवित्र है, वेदन पुराणन जो सार आ, कल्याण जो भवन आ, अमंगल के हरण करण वारो आ, जंहिंखे पार्वती माता सहित भगवान शिव जी सदा जपींदा रहंदा आहिनि, जेकी वॾे सुठी वॾे महान कविअ जे द्वारा भी वॾी अनूठी रचना है। अगर राम नाम कोन्हे त राम नाम बिना शोभा नथी पाए। ये चंद्रमा जे समान गुण वारी सुंदर स्त्री सब तरह सां सजल भी हुजे पर बिना वस्त्रन जे उहा शोभा न पाईंदी आहे। इन जे विपरीत कोई अज्ञानी कवि हुजे जंहिंखे ज्ञान न हुजे पर सभिनी गुणन खां रहित हुजे, कविता भी हुजे अहिड़ी, पर राम जे नाले ऐं राम जे नाम जी महिमा उन में हुजे त इहो ॾिसी करे बुद्धिमान संत भी उन जो आदर कंदा आहिनि ऐं घणी सिक श्रद्धा सां श्रवण कंदा आहिनि। छो जो संत महात्मा भौरे वांगुर गुण खे ही ग्रहण कंदा आहिनि, अवगुण न खणंदा आहिनि। चओ हरे राम हरे कृष्ण। एह मह रघुपति नाम उदारा, अति पावन पुराण श्रुति सारा। चौ हरे राम। एह मह रघुपति नाम उदारा, एह मह रघुपति नाम उदारा, अति पावन पुराण श्रुति सारा, अति पावन पुराण श्रुति सारा। मंगल भवन मंगल हारे, मंगल भवन मंगल हारे, उमा सहित जही पुरारी, उमा सहित जही जपत पुरारी, उमा सहित जेहि जपत पुरारी। राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम, जय राम जय 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 राम, जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम। हालांकि मुंहिंजी इन रचना में कविता जो हिकु भी रस कोन्हे, वरी भी इन में श्री राम जी जो प्रताप त प्रकट आ, उन जी महिमा त लिखियल है। मन में इहो ई भरोसो आ कि भले संग सां भलो, भले संग सां भलो थींदो आ, इन करे भले सां कंहिं वॾाई न पाती आ। सुठो संग करण सां भलाई थींदी आ, उन जी कीर्ति थींदी आ, उन जो यश थींदो आ। धुओं भी अगर जो संग करे तो उनमें भी सुगंध अची वेंदी आ। धुओं भी अगर जो संग करे, अगर खुशबू है ना, तो उनमें भी खुशबू सुगंध अची वेंदी आ ऐं पंहिंजे कड़वेपन खे छॾे छॾींदो आ। मांजी कविता अवश्य बद्दी आ, सुठी ना आहे, परंतु इन में जगत जो कल्याण करण वारी श्री राम कथा है, राम जी महिमा है,
महान प्रभु जा गुण आहिनि, इन करे इहा बि सुठी सम्झी वेंदी, इन जो बि आदर थींदो। चओ हरे राम। तुलसीदास जी चवनि था कि श्री रघुनाथ जी कथा कल्याण करण वारी, कलयुग जे पापन खे हरण करण वारी, मांजी न भद्दी कविता पवित्र जल वारी नदी गंगा जी चाल वांगुर टेढ़ी आ। प्रभु श्री रघुनाथ जा सुंदर जस, उन जी महिमा जे संग सां ये कविता सुंदर ऐं संतन जे मन खे सुठी लॻण वारी आ। अरे भाई शमशान मसाणो उन जी अपवित्र रख हूंदी आहे, शुद्ध न मञी वेंदी आहे, हा न। असां वेंदा आहियूं त चवंदा आहियूं पहिरियों सनानु कयो। वैसे नियम त ईअं लिखियलु आहे, मसाणे जेको वञे सचैल सनानु करे। सचैल सम्झो था सुरेशानंद? हा, सचैल यानी कपिड़नि सहित। तव्हां त बचियल आहियो हाली इन्हनि ॻाल्हियुनि खां, त जेके शमशान वञनि उहे कपिड़े सहित सनानु कनि, पोइ घर में घुसनि। ॿाहिरि ई पहिरियों बाल्टी विझंदा, अंदरि घुसण खां पहिरियों। चओ हरे राम। हाणे त वेरी वेरी शॉर्टकट थी वियो आहे। उते हिकिड़ो पंप चालू थी वेंदो आहे, जा उन टीन ते नेसारो वहंदो आहे, हा तूं छंडो मां छंडो, छंडो रखी करे हलो भाई कयो हली धंधो। जंहिंखे लॻो छंडो उहो वञी करे पंहिंजो धंधो, वञी शिवजीअ जे स्थान ते वेहंदा आहिनि। हाणे ॿुधायो हरे राम। लेकिन ॻाल्हि निकिती रख ते, त मसाणे जी जेकी रख हूंदी आहे उहा छा हूंदी आहे? अपवित्र मञी वेंदी आहे, अशुद्ध मञी वेंदी आहे। कि मसाणे जी रख है भाई, हथ लॻाए तो सनानु करे अचो। चओ हरे राम। हे हरि हरे नारायण। पर उहा ई रख खणी करे जेॾी महिल त्रिपुरारी भोले शंकर भगवान आशुतोष औढरदानी पंहिंजे शरीर ते लॻाए छॾींदा आहिनि, छातीअ ते, त उहा चंदन खां बि वधीक कीमती थी वेंदी आहे, हीरनि मोतियुनि खां बि कीमती थी वेंदी आहे। छो जो शिवजीअ खे स्पर्श करे छॾे, उहा पूजनीय थी वेंदी आहे, वंदनीय थी वेंदी आहे। छाजे करे? संग भोले बाबा जो के इन करे। इन ई तरह सां चवनि था हिन मुंहिंजे कविता में बि राम जी जो संग थियो, राम जी जे कथा जो संग थियो, राम भगवान जे नाम जी महिमा अची वई, इन करे हीअ बि गंगा वांगुरु निर्मल पवित्र थी वई। चओ हरे राम। भगवान श्री रघुनाथ जे जस जे संग सां मुंहिंजी कविता सभिनि खे ॾाढी मिठी प्यारी लॻंदी। जीअं मलय पर्वत जे संग सां लकड़ी भी चंदन ठही करे वंदनीय थी वेंदो आहे। वरी लकड़ीअ जी तुलना जो वीचार कोई छा कंदो? कारे रंग जी गांइ भले हुजे, लेकिन जेकी खीर ॾींदी आहे त उहा अछो ई खीर ॾींदी आहे, उहो ई खीर जेको सभु गायूं ॾींदियूं। श्यामा गांइ बि अछो खीर ॾींदी आहे, उज्जवल गुणकारी। ईअं सम्झी करे माण्हू उन खे पीअंदा आहिनि। इन तरह गंवारू भाषा में भी मां श्री सीताराम जी जे महिमा के जेकी वर्णन कई आहे, त बुद्धिमान माण्हू, संत माण्हू, भगत माण्हू, सजण माण्हू, गुरमुख माण्हू, सत्संगी माण्हू वॾे चाव सां उन खे ॻाईंदा ऐं ॿुधंदा आहिनि, श्रवण कंदा आहिनि। चओ हरे राम। मंगल करन कल मलहरन तुलसी कथा रघुनाथ की, गति कोर कविता सरित की जो सरित पावन पाथ की। प्रभु सुजस संगत भनत भल होए सुजन मन भावनी। भव अंग भूति मसान की सुमिरत सुहावनी पावनी। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। प्रिय लागे अति सब है मम बनत राम जस संग। दारू विचार की करे को बंदी मलय प्रसंग सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। ओ पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। श्याम सुर भी पय बिसद अति गुणद करे सब पान।
गिरा ग्राम सिय राम जस, गावे सुनहि सुजान। सियावर राम चंद्र की जय। मणि माणिक मोती इन जी जहिड़ी सुंदर छवि आ, उहा नांग में पर्वत में हाथीअ जे मस्तक ते तहिड़ी शोभा न पाईंदी आहे। मुकुट नौ युवती स्त्रीअ जे शरीर के पाए करे इहे सभु वधीक शोभा खे प्राप्त थींदो। सम्झो था, मणि अगरि उहा ई काए पत्थर ते पई हुजे त एतिरो शोभा न ॾींदी, नांग जे मस्तक में हुजे तॾहिं बि शोभा न ॾींदी। ऐं उहा ई मणि अगरि कोई राजा पंहिंजे मुकुट में पाए, काई माता पंहिंजे हार में पाए रखे, काई भेण पाए रखे त केॾी सुंदर लॻंदी आहे। शइ त उहा ई आहे, पर जॻह जॻह सां उनजे सुंदरता जो महत्व वधी वेंदो आहे। तहिड़ी तरह सां कविता जो महत्व तॾहिं वधंदो आहे भॼन जो, जॾहिं उन में भॻवान जी महिमा हुजे। इन तरह बुद्धिमान चवंदा आहिनि, समझदार माण्हू, कि महान कविअ जी कविता बि पैदा काथे ॿिए हंधि थींदी आहे ऐं शोभा वरी ॿिए कंहिं हंधि पाईंदी आहे। मतिलब कविअ जे वाणीअ सां पैदा थियल कविता उते शोभा न पाईंदी आहे। जाते उन जो वीचार थे, प्रचार थे, आदर्श कोई खणे, उन ते हले, उते त उन जी शोभा थींदी। ऐं कविअ जे सुमरन करण सां ई उन जी भक्तिअ जे करे सरस्वती माता ब्रह्मलोक खे छॾे करे डुकंदी डुकंदी ईंदी आहे। सम्झो था, जॾहिं कोई भॻवान जो भॼन कंदो आहे, पंहिंजे वाणीअ में प्रभुअ जा गुण ॻाईंदो आहे, पंहिंजे लेखनीअ में भॻवान जी कोई कविता लिखे, भॼन लिखे, पंहिंजे ज़बान सां संसारी गीत न ॻाए करे कोई भॻवान जो कीर्तन करे, भॼन ॻाए, पद ॻाए, मुख सां संसारी ॻाल्हियूं न करे, कोई प्रभुअ जो प्रसंग ॿुधाए, कथा ॿुधाए, हरि चर्चा ॿुधाए, त सरस्वती माता उन ते एॾो राज़ी थींदी आहे कि ब्रह्मलोक छॾे डुक पाए हली ईंदी। चओ हरे राम। भगति हेत विद भवन बिहाई, सुमिरत सारद आवत धाई। सरस्वती माता खे डुकंदी सामूं भक्तिअ जे करे अचण जी उहा थकावट रामचरित रूपी सरोवर में स्नान करण सां ई दूर थींदी आहे। ॿियो करोड़े उपाय कयो त दूर न थींदी। चवण जो अर्थ, सरस्वती माता तॾहिं राज़ी थींदी आहे जॾहिं पंहिंजे इंद्रनि सां, मुख सां कोई भॻवान जी महिमा ॻाए। कवि ऐं पंडित सोचे करे कलयुग जे पापनि खे ख़त्म करण वारे श्री हरिअ जे महिमा जा ई गीत ॻाईंदा आहिनि। कवि गोबिंद अस हृदय विचारी, गावे हर जस कली मल्हारी। संसारी मनुष्यनि जो गुणगान करण सां सरस्वती माता पंहिंजो सिर धुने धुने पछताईंदी आहे कि मां कंहिंजे सॾु करण ते आयसि। बुद्धिमान माण्हू हृदय के समुद्र जे समान, बुद्धिअ खे सीप ऐं सरस्वती माता के स्वाति नक्षत्र जे समान चवंदा आहिनि। यानी जेके पंहिंजे बुद्धिअ जो उपयोग भॻवान जे भक्तिअ में न कंदा आहिनि, संसारी शयुनि में कंदा आहिनि, और सरस्वती माता जो आराधन तो उहे भी कंदा आहिनि। कई फिल्मी गीत ॻाइण वारा वॾा वॾा कलाकार आहिनि, हाँ, फिल्मी गाना ठाहिण वारा, हज़ारे गाना ठहिया आहिनि और करोड़नि माण्हुनि खे यादि आहिनि। छाजे करे? छो जो असांजो ध्यानु ओॾे वधीक आहे। जबकि असांजे संतनि जी जेकी रचनाऊं, वो तो कोई तुलना ही कोन्हे, हे मनुष्य करे ही नथा सघनि ओड़ी। लेकिन असांजो ध्यानु ओॾे आहे, असांखे रस ओॾे थो मिले। त सरस्वती माता अची त वेंदी आहे उन्हनि जे सॾु करण ते कि न पूजा कई आहे, आह्वान कयो आहे, मुंहिंजी भक्ति कई आहे। पोइ जेॾी महिल उहे संसारी ॻाल्हियूं लिखंदा आहिनि, फिल्मी गीत बणाईंदा आहिनि, पोइ वीचारी सिर पंहिंजो पिटे पिटे पछताईंदी आहे कि कहिड़े ग़लति माण्हूअ मूंखे घुरायो आहे। काश मुंहिंजो उपयोग भॻवान जे बंदगीअ लाइ थिए हा, भक्तिअ लाइ थिए हा। चओ हरे राम। इन में अगर श्रेष्ठ विचार रूपी जल वसे हाँ त मुक्ता मणि जे समान सुंदर कविता थे हाँ। उन कविता रूपी मुक्ता मणिन के युक्तिय सां ठाहे करे
वरी रामचरित्र रूपी सुंदर धागे में पिरोए करे सजण पंहिंजे निर्मल हृदय में धारण कंदा आहिनि। जैसा अति अनुराग रूपी शोभा थींदी आहे ऐं ॾाढो ॾाढो प्रभु जो प्रेम मिलंदो आहे। जुगति बेद पुन पोही है रामचरित बर पहिरह सज्जन बिमल उर शोभा अति अनुराग सियावर। रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। ये हीरन मोतिन जी खणी करे मणकन जी माला असां सोन जी चांदीअ जी काई भी पाईंदा आहियूं, सुंदर नज़र ईंदा आहियूं। त अहिड़ी तरह सां तुलसी भगवान जे नाम जी, प्रभुअ जे कथा जी, प्रभुअ जे गीत जी, प्रभुअ जे कीर्तन जी कोई माला पाए त इन खां वॾी कोई सुंदरता कोन्हे, जंहिं ते प्रभु भी रीझे वेंदा आहिनि। सरस्वती माता भी दुआऊं ॾींदी आहे, कृपा कंदी आहे। जेके कराल कल युग में पैदा थिया आहिनि, असां जहिड़ा माण्हू जंहिंजी करनी कांव जे समान आहे ऐं वेश हंसन जहिड़ो आहे, वेद मार्ग के छॾे करे खोटे रस्ते ते था हलनि, कपट जी मूर्ति कल युग जे पाप जा जेके भांडा आहिनि, बर्तन आहिनि, ऐं श्री राम जी जा भक्त चवाए करे माण्हुनि खे ठगनि था पिया। धन लोभ लालच क्रोध काम जा गुलाम आहिनि ऐं धींगा धींगी करण वारा, धर्म जो कूड़ो झंडो घुमाइण वारा ऐं कपट जे धंधनि खे बोझ ढोइण वारा संसार जे अहिड़े माण्हुनि में सभिनि खां पहिरियों अगरि गिनती आहे त उहा मुंहिंजी आहे। चओ हरे राम। गोस्वामी जी था चवनि पाण खे, चओ हरे राम। अगरि मां पंहिंजे सभिनी अवगुणनि खे ॿुधाइण लॻा त कथा ॾाढी वॾी थी वेंदी ऐं मां पार न पवंदुमि। इन करे मां ॾाढे घटि अवगुणनि जो पंहिंजो वर्णन कयो आहे। बुद्धिमान माण्हू थोरे में ई सम्झी वठो। मुंहिंजी अनेक तरह जे विनतीअ खे सम्झी करे कोई बि इन कथा खे ॿुधी करे दोष न ॾींदो। इन ते बि अगरि कोई शंका थिए थी त उहे मूंखों बि वधीक मूर्ख ऐं ॿुद्धीअ जा कंगाल आहिनि। चओ हरे राम। छो जो मां न त कवि आहियां न चतुर चवाईंदो आहियां, पंहिंजे ॿुद्धीअ जे अनुसार श्री राम जी जा गुण ॻाईंदो आहियां। काथे त श्री रघुनाथ भगवान जा अपार चरित्र महिमा, उन जी कथा, ऐं काथे संसार में फाथल मुंहिंजी नंढी सी बुद्धि, मुंहिंजी बुद्धि जंहिं हवा जे सुमेरु जहिड़ा पहाड़ जंहिं हवा सां उॾामी वेंदा आहिनि, वॾा वॾा पहाड़, ॿुधायो त उन जे साम्हूं कपां कहिड़ी गिनतीअ में आहे। श्री राम जी असीम महिमा के समझी करे कथा जी रचना में मुंहिंजो मन ॾाढो हिचके थो पियो, संकोच थो थिए। सरस्वती माता जी, शेषनाग जी, शिव भगवान जी, ब्रह्मा जी, शास्त्र वेद पुराण, ये सब नेति नेति चई करे, यानी बेअंत बेअंत चई करे हमेशा जय भगवान जा गुणगान कंदा रहंदा है। हालांकि प्रभु श्री रामचंद्र जी महिमा चवण को बाहर आ, यानी बेअंत अनंत आ, वरी भी चए बिना कोई रही नथो सके। इन में वेदन अहिड़ो कारण ॿुधायो आहे कि भजन जो प्रभाव ॾाढी तरह सां चयो वियो आहे। मतलब भगवान जी महिमा जो पूरो वर्णन त असंभव आहे, परंतु जंहिंखे जेतिरो ठही सघे ओतिरो वो गुणगान जरूर करे। हा न भाई, तव्हांखे उञ लगी ऐं साम्हूं गंगा मैया हुजे त पूरी पूरी गंगा थोड़ी पी सघंदव, तव्हां पी वठंदव छा? हाँ, लेकिन तव्हांखे जेकी उञ आहे तव्हां त उहा विसाईंदव न, भले हिकु लोटो पियो, 2 गिलास पियो, 4 गिलास पियो, ओतिरो त जी भरे पीअंदव थधी थधी अमृत गंगा। त अहिड़ी तरह सां हर माण्हू पंहिंजे पंहिंजे बुद्धीअ जे अनुसार, सभु संत महात्मा पंहिंजे भाव भक्तीअ जे अनुसार प्रभु जी महिमा कंदा आहिनि। चओ हरे राम। लेकिन भगवान इन में कोई वॾा थी वेंदा अहिड़ी भी ॻाल्हि न आहे, न चवंदा त नंढा थी वेंदा अहिड़ी भी ॻाल्हि न आहे। चओ हरे कृष्ण। जे सब मिल के आखण पाए, वॾा न होवे घाट न जाए, इहा ई ॻाल्हि गुरु नानक देव महाराजन चई आहे।
सॼो संसार न टई लोक मिली करे बि निरंतर उनजी महिमा ॻाइनि त वॾो न थी वेंदो, न ॻाइनि त नंढो न थी वेंदो। भगवान त अहिड़ो अनंत आहे। हरे राम हरे कृष्ण। त भगवान जे महिमा जो अनंत अथा अपार अपरंपर बेअंत असीम प्रभाव आहे। कई तरह सां शास्त्रनि में वर्णन आयो आहे। थोड़ो भी अगर कोई भगवान जो भजन करे त सहज ही भव सागर को पार थी वेंदो आहे। असां त पंहिंजो कमु कयूं, पंहिंजो भजन कयूं, पंहिंजो उद्धार कयूं, पंहिंजो प्रेम कयूं, भक्ति कयूं। चओ हरे कृष्ण। हे हरे सारद से समहेश विधि आगम निगम पुराण। नेति नेति कहे जास गुण करहि निरंतर गान। सियावर रामचंद्र की जय, जय उमापति महादेव की जय, जय पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। वाह भाई वाह। घणो दोहो थियो 12हों। इते हाणे मूंखे लगे तो कि असांखे विश्राम ॾियणु खपे, हा न? तव्हां बि थकी पिया हो लगे तो अॼु ॿुधी करे न। मंगलू राम भी ना आयो आज, हा न? हरे राम हरे कृष्ण हे हरे। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री कृष्ण गोविंद नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाँ भाई, कल जी भी उधारी बाकी तो ना है, बाकी है न? हे भजन अचो साथ संगत जी। हे भजन इंद्रेश महाराज भी गायो तव, देवी चित्रलेखा जन भी गायो तव, साईं कालीराम साहब भी गायो आहे, ॿियो भी कई गायकन गायो आहे, और सभिनि खां पहिरियों शायद स्वामी शांति प्रकाश महाराज जन भी गायो आहे, सतनाम साक्षी वाला। त चो हिन भजन जो भाव इहो आहे कि मूंखे भक्ति हलंदे हलंदे गोपाल मिलिया, मांजा भाग खुलिया, मूंखे नंदलाल मिलिया, मुंहिंजो हृदय हीअं कमल जे गुल वांगुरु खिलियो, मन प्रसन्न थियो, लूअं लूअं ठरी पई। अॼु श्री कृष्ण जो आहे मुंहिंजो हिकु ई ख्याल थियो, यानी मुंहिंजे अंदर बि उन्हनि जो प्रेम अची वियो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण वासुदेव। बोलो वृंदावन बिहारी लाल की, बोलो श्री गोविंद गोपाल की, श्री नंदलाल भगवान की। हाँ भाई आजाद सिंह ठाकुर बघेल। अजवाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो, अजवाट वेंदे वेंदे
गोपाल मिलियो मिलियो अज भाग असांजा जाग्या, अज भाग असांजा जाग्या, नंदलाल मिलियो मिलियो। अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो, अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो, अज भाग असांजा जाग्या, अज भाग असांजा जाग्या, नंदलाल मिलियो मिलियो, अज वाट वेंदे वेंदे। अज दर्शन परसन हरसन मन थियड़ो मुंहिंजो सरसन। अज दर्शन परसन हरसन मन थियड़ो मुंहिंजो सरसन। अज दर्शन परसन हरसन, दर्शन परसन हरसन दर्शन मन थियड़ो मुंहिंजो सरसन। अज शाम सां ख़ुदि मुंहिंजो, अज कृष्ण सां गॾु मुंहिंजो, अज गोविंद सां ख़ुदि मुंहिंजो, ॿियो ख़्याल मिलियो मिलियो। अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो, अज वाट वेंदे वेंदे। अज शाम सब सुख कहिड़ा, दुख दूर थी सब वेड़ा। अज शाम सब सुख कहिड़ा, दूर थी सब वेड़ा। अज कृष्ण कन्हैया कारो, अज मोहन मुरली वारो, अज कृष्ण कन्हैया कारो, कृपाल मिलियो मिलियो। अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो, अज वाट वेंदे वेंदे। अज भाग सांझा जाग्या, अज भाग्य सांझा जाग्या, अज भाग सांझा जाग्या, नंदलाल मिलियो मिलियो। अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो, अज वाट वेंदे वेंदे। अज मोहन मुरली वजाई जा मुंहिंजे मने, अज मोहन मुरली वजाई जा मुंहिंजे मन खे भाई। अज मोहन मुरली वजाई जा मुंहिंजे मन खे भाई। अज रास रचाइण वारो, रास रचाइण वारो, गायूं चराइण वारो, गायूं चराइण वारो। अज प्यार सिखारण वारो, रखपाल मिलियो मिलियो। अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो, अज वाट वेंदे वेंदे। अज गुरुमुख मंगल गायो, मनमोहन साण मिलायो। अज गुरुमुख मंगल गायो, मनमोहन साण मिलायो। अज गुरुमुख मंगल गायो, अज गुरुमुख मंगल गायो, मनमोहन साण मिलायो। अज पाण प्रभु परमेश्वर, अज पाण प्रभु परमेश्वर, अज पाण हरि जगदीश्वर, अज पाण हरि जगदीश्वर। अची पाण मिलियो मिलियो। अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो। अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो। अज भाग सांझा जाग्या, अज भाग सांझा जाग्या, अज भाग सांझा जाग्या, अज भाग्य सांझा जाग्या। नंदलाल मिलियो रे मिलियो। अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो। अज वाट वेंदे वेंदे, अज वाट वेंदे 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 वेंदे, अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो। अज भाग सांझा जाग्या, नंदलाल मिलियो मिलियो। अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो। अज वाट वेंदे वेंदे।
बोलो गोपाल नंदलाल भगवान की जय। हा हा तव्हां भी प्रार्थना कयो भाई असांखे भी ईअं वाट ते हलंदे हलंदे घुमंदे फिरंदे गोपाल मिली वञनि। आहा कॾहिं अचो शाम जो 6 बजे अचानक वण जे बगल में तव्हांखे मुरली वॼाईंदा नज़र अची वञनि। हाँ हो चओ जय श्री कृष्ण। कई भक्तन के थिया आहिनि दर्शन, कई संतन महात्माउनि खे ईअं त दर्शन थिया। जॾहिं असां भुलिजी वेंदा आहियूं, कई संत त इन लेवल ते पहुची वेंदा आहिनि कि भॻवान में एॾो खोइजी वेंदा आहिनि कि दर्शन भी भुलिजी वेंदा आहिनि कि मां दर्शन घुरां, पर प्रेम उन जो परवान चढ़ी वेंदो आहे त भॻवान पाण अची करे उन भक्त खे दर्शन ॾींदा आहिनि। अहिड़ी त करोड़े करोड़े कथाऊं आहिनि, प्रसंग आहिनि। हरि अनंत हरि कथा अनंत। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर भंजन पूरन कृपाल। सुभाणे भी कुछ आहे छा भाई? हाँ गुरुवार आ 11 आ रविवार आ। अच्छा सुखमनी साहब आज तो सुभाणे अचिजो, ईअं अची करे शोभा वधाइजो, समय ते पहुची करे ऐं प्रभु जा गुण ॻाइजो। ठीकु आहे भाई? हा न मजा ले कोई हाथ चे मुंह मुहा निकिरी कई वॾो ॼण तव्हांखो अलाए छा झटको तो लगी वञे तव्हांखे, ॼण करोड़े रुपया बर्बाद था थियनि। हरे राम। तंहिंजे करे संत सचल साईं चवनि था प्रभु तूं ही संभाल, असां हारजी आसे दाता, तोखे जीअं वणई तीअं संभाल। चओ हरे राम। इनखे चवंदा आहिनि त हरि में जैसो तैसो तेरो, राख शरण गिरधारी प्यारे तन भी तेरो मन भी तेरो मैं चरणन को चेरो, हरि में जैसो तैसो तेरो। हा सिंधीअ में चवंदा आहिनि नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना, निमाणींदा जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना, 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 ओ जीवे तीवे पालना जी जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना। मेरी आया मंदी आया बेशक मां गंदी आया, मेरी आया मंदी आया बेशक मां गंदी आया, ढक ढक ढोलना ऐब न खोलना, ढक 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 ढोलना ऐब न खोलना, आए ऐब न खोलना, ओ ऐब न खोलना, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना। लगी आया लाड़े पैया पनारे, लगी आया लाड़े पैया पनारे, लगी आया लाड़े, जोगी नाल जावना संभल आवना, जोगी नाल जावना असंभल आवना जी, असंभल आवना जी, असंभल आवना, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना,
नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। हो यार सचल दे लखड़ी कशाले, यार कृष्ण दे यार गोविंद दे, यार सचल दे लखड़ी कशाले। घूंघट खोलना बह बह बोलना, घूंघट खोलना बह बह बोलना जी, बह बह बोलना जी, बह 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 बोलना जी, बह बह बोलना। नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। जीवे तीवे पालना, जीवे तीवे पालना, जीवे तीवे पालना, जीवे तीवे पालना। नंगड़ा निमाणी दा 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 जीवे तीवे पालना। बोलो पालनहार भगवान की जय। दीन बंधु दातार की जय। इन्हनि सभिनि खे कलाम चवंदा अथव सिंधी साहित्य भाषा में, है न। ये कलाम चया वेंदा आहिनि जेके मोहब्बत जो प्रतीक हूंदा आहिनि, भगवान जे प्रेम जो। जाते भी यार शब्द अचे तो समझो श्री गोपाल लाइ था चओ। तव्हांजो राम जी सां कनेक्शन आहे त तव्हांजे लाइ राम जी। सतगुरनि में श्रद्धा आहे, सतगुरु जी तव्हां रखो, चओ हरे राम। अर्थ ही समझ में नथा अचनि। बह बह बोलना, घूंघट खोलना, वो तो ठीक आहे। बह बह बोलना यानी मिठा मिठा बोल ॻाल्हाइणा। चओ हरे राम। ये मूंखे बि पंहिंजी मिठी ॿोली ॿुधाए। प्रभु तूं अर्जुन खे कीअं ज्ञान ॾिनो, महाभारत जे विच में शबरी माता सां केॾो मिठो ॻाल्हाए। विदुराणीअ जा त छिलका बि खाई वञ दातार। गोपियूं तोखे छा छा न चवंदियूं, कपटी चवंदियूं हुयूं, जार चवंदियूं हुयूं, चोर चवंदियूं हुयूं, लेकिन तूं केॾो प्रेम कयो गोपियुनि सां। पोइ बि तूं केवल भाव ॾिसंदो आहे। मूंसां बि ॻाल्हाए। घूंघट यानी पर्दो हटाए माया जो। घूंघट खोलना मतलब छा आहे? कपिड़ो थोड़ी कि माया जो पर्दो हटी वञे। प्रभु मूंखे बि तुंहिंजो दर्शन थी वञे, मूंखे बि पंहिंजी मिठी वाणी ॿुधाए। चओ हरे राम हरे कृष्ण। इन करे लॻे थो अलाए छा थींदो 20-25 साल पोइ त असांजे सिंधी परिवारनि मां सिंधी भाषा ई गायब थी वेंदी। पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हायो भाई, हा न। न ॻाल्हाईंदव हिंदीअ में आदत थी वई आहे। आवाज़ ठीकु करो न, गूंज रहा है आवाज़। त उन्हनि खे चओ भाई तूं सिंधीअ में चवंदे तॾहिं मिलंदे। मैगी खपई? हा। मम्मा मैगी चाहिए न? हा। मिठड़ी अम्मा मूंखे मैगी खाराए। अम्मा त चवंदव कोन, सुधरियल त एतिरा आहिनि कोन ॿार। मम्मी चवनि जेको बि, पर सिंधी त ॻाल्हाइनि। चओ हरे राम। सिंधीअ में ॻाल्हाइनि। शर्त रखो मोबाइल हलाइण तॾहिं मिलंदे 15 मिंट, अधु घंटो पहिरियों सत्संग में हल। चओ हरे राम। तॾहिं कुझु कठोर थियणो ई पवंदो भाई। ऐं ॿार अगरि थोरा वॾा थी वियो अगरि, हा न, ॿार जीअं वॾा थी वियो त पोइ वरी तव्हांखे ई पटी पढ़ाईंदा उहे, पोइ तव्हां उन्हनि खे न पढ़ाए सघंदव। चाणक्य चवंदा आहिनि 5 साल तक ॿारनि खे खूब प्यार ॾियो, उनखे सजा न ॾियो, दंड न ॾियो, प्यार कयो, खूब प्यार कयो। वरी 5 खां 15 साल तक उनखे पूरो सेखारियो, उनखे अंदरि मिठास रखो, अंदरि प्रेम रखो, ॿाहिरि उनखे अनुशासन में हलायो, डिसिप्लिन सेखारियो, उनखे कंट्रोल कयो। वरी 15 जीअं पार थी विया और जुती हिकिड़ी थी वई तव्हांजी 16 साले में, त पोइ त उन्हनि खे दोस्त बणाए छॾियो, उन में भलाई कयो, पोइ उन्हनि खे मित्र बणाए छॾियो। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे हरे नारायण।
न त तव्हांखे चवंदो मम्मा यू डोंट नो, तूं पुराणी जनरेशन जी आहे, तोखे पतो कोन्हे, ज़मानो बदिलजी वियो आहे, तव्हां पंहिंजो हिसाब किताब पाण वठो, तव्हांखे पतो ई कोन्हे। अरे हिन महिल ॿियो ज़मानो आहे, असांजो आहे, तव्हां पुराणे ज़माने जा आहियो। अरे भाई माण्हू 1000 साल पुराणो हुजे, सभ्यता मर्यादा धर्म त उहो ई आहे न, आहे की न? निवड़त त उहा ई आहे, सच त उहो ई आहे, उहे थोरी न बदिलजंदा समय सां। मिठो ॻाल्हाइण त उहो ई आहे, मर्यादा त उहा ई आहे, झुकण त उहो ई आहे, आदर सत्कार त उहो ई हलंदो न। जनरेशन 1000 बदिलजी वञनि चाहे, इहा ॻाल्हि केरु सेखारे उन्हनि खे? चऊं हरे राम हरे कृष्ण हे हरे। ऐं ॿी काई जॻह ई कोन्हे, इहा ई जॻह आहे जिते सिखंदा मर्यादा। इन करे धन भाग आहिनि, चकर भाटा जा ॿार वरी बि अचनि था, ॿियनि शहरनि में थोरी न हूंदा आहिनि। अरे जवान ई न मिलंदा आहिनि, जवान ई न ईंदा आहिनि, वॾा अची ॿुधंदा आहिनि, वधि में वधि कुझु माताऊं ईंदियूं, नंढी उमिरि जा अचनि ई कोन था। हिते ॾिसो केॾो प्रेम आहे, केॾी सिक आहे। भॻवान सभिनि खे प्रेम ॾियनि, भक्ति ॾियनि, सुमत ॾियनि, भक्ति वधंदी वञे। हरे राम हे हरि। हाणे भाई शंखनाद जो समय थी वियो आहे। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 ओ राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता 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 राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम राम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम हर हर महादेव मेरे हर हर महादेव 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 हो बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली हो जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम जय जय गजानंद बोलो जय जय गजानंद गजानंद बोलो जय जय गजानंद जय जय गजानंद मेरे जय जय गजानंद जय जय गजानंद मेरे जय जय गजानंद
ओ राधे राधे बोल प्यारे राधे 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 श्याम, राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम, राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम, राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। तो बोलो राधे 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 राधे। राधे 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 राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राधे 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 राम मंदिर राधे 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 राधे। मास्टर बानर मंडली राधे 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 राधे। जय जय श्री राधे। वृंदावन श्याम सुंदर भगवान की श्री चंद्र भगवान की जय। हरि ओम। हरि ओम। सुमर पवन सुत पावन नामो, अपने बस कर राखे रामो। हरि ओम। भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो धियो प्रचोदयात्। ओम शांति शांति ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरि। बोलो वृंदावन। सीताराम जी, लक्ष्मण जी, भरत जी, शत्रुघ्न जी, श्री राम जी, श्री गणेश गजानंद, श्री अन्नपूर्णा आज के आयो लाल सबई चो प्रसाद स्वीकार कयो भाई। अज मनोज अग्रवाल तन आयो आहे न। ओ माई गॉड, भी भाई भी कथा विश्राम होत है, कृपा करे हनुमान। श्री राम लक्ष्मण जानकी, सदा करो कल्याण सियावर। रामचंद्र की जय जय उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्त कांजलिम बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतिम नमत राक्ष शांतकम। बोलो श्री हनुमान जी। हाँ, प्रसाद स्वीकार कयो भाई। ये को भी तिल फिल ठायो तो